छन पोया हला थी मां समझा तो साईं मां, पर पाण एतिरा कमज़ोर ना आहियूं। तूं हिकिड़े अणजाण माण्हू जे करे पाण केतिरो हाइपर पई करी। पर महराज हूं माण्हू असांखे एॾो दीदा दिलेरी सां चैलेंज करे वियो, असां हुनखे हल्को वठूं। पर इन जो हल हाइपर थियण त नाहे न। बहरहाल मूंखे कुछ भी समझ में न पियो अचे त मां छा कयां, ऐं हू केरु हुयो जंहिंजी पापा सां दुश्मनी हुई। मां आहियां न, तूं टेंशन न कर, पाण उनखे बि ॾिसी वठंदासीं। तूं रुगो पंहिंजी अकावर जी टोकरी उछला। आई एम सॉरी महराज, मूंखे शायदि ईअं रिएक्ट न करणो हुयो। ख़ैर तूं छॾ इन्हनि ॻाल्हियुनि खे। तूं ॿुधा कुझु खाईंदी त मां कुक खे चवां रेडी करे वठे। ठीकु आहे, एज यू विश। मां चवांसि थो। मूं जेतिरी क़दुरु उहा बाबति मालूमात हासिल कई आहे, उहा जेतिरो भरोसो पाण ते कंदा आहियो, ओतिरो ई भरोसो पाण सां गॾु कंहिं ॿिए जे लॻ ते बि कंदा आहियो। इहा राय मूंखे अॻु में बि कंहिं ॾिनी हुई। पुछी सघां थी त उहा गहराई वारी निहार कंहिंजी हुई? बिल्कुलु न। तव्हांखे पंहिंजे प्रपोज़ल ते अञा कुझु ॻाल्हाइणो आहे? हा, मां इहो चाहियां थी उहा सां पार्टनरशिप करण खां पहिरियां मां उहा बाबति सभु कुझु ॼाणे वठां, जंहिंजो डायरेक्ट या इनडायरेक्ट असरु असांजी बिज़नेस ते पवंदो। अव्हां उन लाइ दिलजाए कयो। तव्हांखे बिज़नेस में घाटो कोन पवंदो। सोचे वठो जहांगीर, अगरि घाटो पवे थो त उन में नुक़सानु तव्हांखे घणो थींदो। मां पंहिंजे हिसे जो घाटो कोन खणंदी आहियां। असांखे फिज़िबिलिटी ठाहिण जे लाइ साइट ते विज़िट करणी पवंदी। छा तव्हां हलण लाइ तयारु आहियो? मां पाण खे लकी सम्झंदसि। त पोइ ओके, डन आहे। लंच खां पोइ मां निकिरंदुसि। तव्हां तेसि ताईं वेटिंग एरिया में इंतज़ारु कयो। ओके। बिज़नेस ऐं बिज़नेस ॾियण वारी ॿई मुंहिंजे लाइ कुझु वधीक लकी लॻी रहिया आहिनि। हाणे साइड ते वञी आज़माइजे। कदीर साहब, मूं कुझु इंफॉर्मेशन हथ कई आहे जेका अव्हां ॾांहुं मोकिलियां पियो, पर लॻे थो त रहीम साहब जी छोकिरियूं कुझु अप्रोच ऐं पहुच वारियूं आहिनि। तमामु जल्द ज़मानत हासिल करे अव्हां खे चैलेंज कंदियूं। मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हर जवाब जो सुवाल फ्री में छो मिलंदो आहे। मां सम्झुसि न सर। ईअं जे हर माण्हू असांखे चैलेंज करे त पोइ असां त खातो ई बंदि करे वेही रहूं न। वरी बि अव्हां जा ॾाढो दरख़्वास्त थी करे सघां। हू करप्ट तरीन माण्हू आहे, हुन पोज़ीशन जो नाजाइज़ फ़ाइदो वरितो आहे। असलान साहब, तव्हां फ़रियादी थियो, जज न थियो। इहो कमु तव्हांजे अख़्तियार में नाहे। थैंक यू सर। मां वरी बि तव्हांखे गुज़ारिश कंदुमि, अव्हां आम माण्हुनि खे इंसाफ़ ज़रूरु ॾींदा। ठीकु आहे, तव्हां बेफ़िक्र थियो ऐं इंशाअल्लाह ताला बहितरी थींदी। थैंक यू सर। मूंखे त असलान जी का ज़ाती रंजिश थी ॾिसिजे। अब्दुल रहीम सां गॾु न कामरेड अरसलान खे बि जांच जी घेरे में आणिजे। मूं दुनिया जे अदब में लिखियल हज़ारे मोहबतूं पढ़ियूं आहिनि, पर उन्हनि में कंहिं बि मोहबत कंदड़ ईअं बेवफ़ाई नाहे कई जीअं तो कई आहे। तुंहिंजी इन बेजा बेवफ़ाईअ मुंहिंजी दिल जे घरोंदे में दर्द खे रहाए छॾियो आहे, ऐं उन मां तुंहिंजी मोहबत जा लॻल खीमा हाणे पटे फिटी थो कयां। तोसां जेके रूह ताईं जा रिश्ता जुड़िया हुआ, अॼु उन्हनि जूं पाड़ूं रूह मां खोटरी थो कढां। अॼु खां पोइ मुंहिंजी दिल जे घरोंदे में तूं किथे बि कोन हूंदी। तुंहिंजे ॾिनल कुझु ॾींहंनि जे कूड़े प्यार खे मां अॼु छंडे फूके राड़े कढी थो छॾियां। तुंहिंजे उन कूड़े प्यार जे करे अर्शीला जे सचे प्यार खे सुञाणे ई न सघियुसि, ऐं इहो बि विञाए वेठुसि तूं मूंखे किथे जो कोन छॾियो।
किथे जो कोन छॾियो ओ बेवफा। पाछन पोया हालातो मां भूरी पल पल रोआ तो मां विढ़ा तो मां अकेले तुझी बेदर्द दुनिया सा वजूदी वेड़ में वेढ़ल रहा हर पल उन्यायल मां। बाबा अवां सुबुह सुबुह पंहिंजे रूम मां ॿाहिरि आया आहियो, केॾा वञिणो आहे छा? राति खां वठी ज़िद वेठो करे त सुबुह जो ऑफिस वेंदसि ऐं ऑफिस में वेही करे कुझु मामलनि खे सिधो कंदसि। पर बाबा तव्हांजी तबियत अञा प्रॉपर स्टेबल न आहे, तव्हांखे डॉक्टर इजाज़त नथा ॾियनि। न बच्चा, मां हाणे बिल्कुलु बहितर आहियां ऐं मुंहिंजो ऑफिस वञणु तमामु ज़रूरी आहे। पर बाबा हिन कंडीशन में ऑफिस वञणु सचमुच सुठो कोन पियो लॻे ऐं उहो बि अवां जी मोकल अप्रूव्ड आहे। तव्हां आराम कयो त बहितर थींदो। ॾिस बच्चा, मां पंहिंजे पेरनि ते बीठो आहियां न, उतां खां वठी हेसि ताईं वॉक करे आयो आहियां। अलाह जा लख लख शुक्र आहिनि। ग्रेट पापा, मां वाकई करे ॾेखारियो आहे। आई एम सो हैप्पी। बस त पोइ मां हाणे पंहिंजे ऑफिस वञी सघां थो? बिल्कुलु न, अॼु ई ज़मीन ते पेर रखिया आहिनि ऐं अॼु ई भॼण लॻंदा। मां बिल्कुलु इजाज़त कोन ॾींदसि। तव्हां हिकु ॿ ॾींहं ऑब्जर्वेशन में हूंदो। अर्शिला सही पई चए, भला हिकु ॿिनि ॾींहंनि खां पोइ वञिजो। तकड़ छा जी आहे, ऑफिस खां भॼी त कोन वेंदी। मामा, मूंखे लॻे थो त बाबा तव्हांखे रोज़ रोज़ ॾिसी ॾिसी बोर थी वियो आहे। ऑफिस वञी नवां के चेहरा ॾिसण जे लाइ बेताब आहे। आख़िरकार सेंसिटिव कहाणीकार आहे। मां त चवां थी ख़ुशि हुजे, भली 100,000 सुहिणा चेहरा साम्हूं रखे। मुंहिंजे लाइ त तूं ई 1000 सुहिणनि चेहरनि जे बराबरि आई। वाह वाह, लॻे थो त जवानी वारो प्यार उभरी आयो आहे। अर्शिला बाबा, तूं भला हिकिड़ो कमु कर, मुंहिंजे ऑफिस सेक्रेटरी ॾे गाॾी मोकिले उनखे घुराए वठि। मां हुन खां कुझु ब्रीफिंग वठंदो 2 हफ़्तनि जी। ओके बाबा, मां घुराए थी वठां, पर तव्हां वाइदो कयो त तव्हां कंहिं बि मामले में स्ट्रेस न वठंदव। ओके बेटा, डन। सॼो ॾींहुं कमरे में वेठी आहियां, कुझु कमरे खां ॿाहिरि निकुर। छा कमरे में वेहण सां मसला हल थींदा न छा? अम्मा, कहिड़े मुंहं सां ॿाहिरि निकिरां? मां त अव्हां जी इज़त जो ख़्याल ई न रखियो, न ई सेब जी इज़त कई ऐं न ई वरी पंहिंजे मुस्तक़बिल खे नज़र में रखियो। तूं परेशान न थी धीअ, सुबुह सवेरे पिणे सैफुल्ला ॾांहुं वियो आहे, उनखे मञराए ते वठी ईंदो। तूं जेके धिका ऐं थाबा खाधा आहिनि न, उन्हनि तोखे घणो सेखारे छॾियो आहे। हाणे ॿीहर ईअं न कजांइ। छा अम्मा, बाबा सेफ न वियो आहे? अम्मा, छा सेफ मञी वठंदो? सेफ मूंखे माफ़ करे छॾींदो? हा मां, असांजी दुआ आहे ऐं दिलि जी तमन्ना बि आहे त हू तोखे पंहिंजो करे। अलाह संदसि दिलि में रहम विझंदो। अम्मा, मां सेफ सां तमामु घणी नाजाइज़ी कई आहे। हू प्यार कंदड़, भरोसो रखंदड़ ऐं ज़िंदगी जी हर ख़ुशी ॾियण वारो हुयो। अम्मा, मूं साणस ॾाढी ज़्यादती कई आहे। हा धीअ, तुंहिंजे छॾे वञण खां पोइ हू असां सां ॻंढियो रहियो, इन उमेद सां त तूं वापसि मोटी संदसि तरफ़ वेंदीअ। तूं भला मूंखे इहो त ॿुधाए, तूं खेसि छो छॾियो? अम्मा, मुंहिंजी क़िस्मत ख़राब हुई। अमीर, अमीर, नाश्तो किथे आहे? मरी वियो आहे छा? मैडम, नाश्तो तयार आहे, बस टेबल ते लॻायां थो। त पोइ ॿुधाए न पियो सघे?
मौत पियो चई। इट्स ओके सुमल, तू हुन ग़रीब सां छो पई विड़ी? हू तोखे नाश्तो तैयार करे पियो रे। तू घर खे मथे ते छो खयो आहे? ओ तू तो वकालत कंदे न हिन टोटीअ जी। तोखे छा आहे? तू वञी लाइब्रेरी में वेही किताबनि जे विच में इश्क फरमाए। सोमी सोमी सोमी, तोखे अञा भी मूं ते यकीन नथो अचे। अमीर जी साहब। मैडम खे हिकु अंडो ऐं मानी पचाए ॾेस। ठीक है साहब। छा मां इहो घटिया नाश्तो कंदसि? ही तू छा थी चवीं? अमीर तोखे जेको चवंदी उहो पचाए ॾींदो, तू खाए जाए बिस्मिल्लाह करे। पर हीअं खाधे जी तू बेहरूमती तो न कर। प्लीज सेफ प्लीज, हाणे वधीक मां बर्दाश्त नथी करे सघां। त भई मुंहिंजी कावड़ तू हुन ग़रीब मां छो पई कढी? मां फ़ैसिलो करे छॾियो आहे सेफ त इंटरनेशनल फ्लाइट खां पोइ मां हिन घर में न रहंदसि। सुमल पाण हिन मामले ते राति ॻाल्हाए चुका आहियूं ऐं तू अमीर खे विच में आणे इन मसले खे वधीक न वधाए। छा मां थी मसले खे वधायां? मां तव्हांखे इहा ॻाल्हि वाज़े करे चुको आहियां त पाण फ़िलहाल वॾे घर में शिफ्ट नथा थी सघूं। ऐं मां तव्हांखे इहो बि ॿुधाए चुको आहियां त मूं वटि हिकु 200 गज़ जो प्लॉट आहे जंहिंखे सुमल तूं पंहिंजी मर्ज़ी मूजिब ठाराए सघीं थी, जीअं तुंहिंजी दिलि बणे। तुंहिंजे इन 200 गज़ जे प्लॉट जे आसरे में मां पोड़ी थी वेंदसि ऐं जे एरिया में तुंहिंजो इहो प्लॉट आहे न उनखे डेवलप थियण में ई 2 साल लॻी वेंदा। सुमल पाण इन ते हिकु बहितर अंदाज़ में ॻाल्हाए था सघूं। सिर्फ मूंखे न आहे ॻाल्हाइणो तोसां कुझु बि। मूं पंहिंजो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सुमी, तुंहिंजो इहो ॿाराणो फ़ैसिलो आहे। मां सम्झां थो त तूं पंहिंजे इन फ़ैसिले ते गौर कर। छा गौर कयां? गौर त मूंखे उन ॾींहुं करणु घुर्जे आहे पंहिंजे फ़ैसिले ते जंहिं ॾींहुं मां तोसां शादीअ जो फ़ैसिलो कयो हुयो। सैफुल्ला साहब, ओह साहब चई तहां जहिड़े लो क्लास माण्हूअ खे मां इज़त ॾेई छॾी हरू भरू। वधीक हिकु लफ़्ज़ बि अॻिते न ॻाल्हाइजांइ। पंहिंजी बकवास बंदि कर। छा सिर्फ़ तुंहिंजे मथां हथ बि कयो हुयो? पर हू हीअं लॻंदो त न आहे? अम्मा उनमें सेफ जो को ॾोह न हुयो। मां 4-5 ॾींहंनि खां मुसलसल सेफ सां झेड़ो कंदी रहियसि त मूंखे कंहिं वॾे घर में रहाए, छो त मुंहिंजी अखियुनि ते जहांगीर जी रहणी सहणी, हुनजो उथण वेहण, हुनजी आलीशान घर जी, हुनजी गाॾियुनि जी पटी वधिजी वई हुई ऐं मां हर सूरत में अहिड़े माहौल में रहण जे लाइ सेफ सां ज़िद करे रही हुयसि। बसि अम्मा इन ई ॻाल्हि ते काफ़ी भेरा सेफ ऐं मुंहिंजो झेड़ो थी रहियो हुयो। मूं खेसि कई भेरा किताब ऐं काफ़ी शयूं खणी उछले आयूं हुयूं, पर अम्मा सेफ कॾहिं बि मूं ते हथ न खयो हुयो। पर हुन ॾींहुं इंतिहाई बेचा रवैये जे करे हुन मूं ते हथ खयो हुयो। सोमल, तूं वॾी ग़लती कई आहे। तूं हिकु प्यार कंदड़ मुड़ुस खे सम्झी न सघी। अम्मा मां छा कयां? जहांगीर मूं ते अलाए कहिड़ो जादू करे छॾियो हुयो। मूंखे जहांगीर खां सिवा ॿियो कुझु नज़र ई न पियो अचे। हुन मूं लाइ दुनिया जहान जी सभु ख़ुशियूं मेड़े मुंहिंजी झोल में विधियूं। हुन मूंखे ख़ुशि करण जे लाइ इहो सभु कुझु कयो पिए जंहिंसां मां ख़ुशि बि थियसि। इहो तोखे किथे मिलियो ऐं तूं हुन में कीअं फासी वई आहे? अम्मा इहो बि वॾो किस्सो आहे, मां तोखे कंहिं ॿिए भेरे ॿुधाईंदसि। अम्मा बसि हिन वक़्तु तूं दुआ कर त सिर्फ़ बाबा खे जवाब न ॾे, छो जो खेसि मूं वरी बि हुनखे ज़ख़म ॾिना आहिनि, गहरा ज़ख़म। कोई बि मर्द एतिरो हेठि नथो किरी सघे जेको मूं हुनखे किरायो आहे। बसि अलाह खां इहा ई बाजा त हुन बचिड़े जे दिलि मां तुंहिंजे लाइ कयल नफ़रत कढी। ठीकु आहे, मां हाणे हेठि हलां थी, तूं अचु त नाश्तो कयूं गॾिजी। ठीकु आहे? जी अम्मी।
चवंदा आहियो? मुतरमा कमाल थी करी यार, निंड जी पींघ में अञा ताईं पई आई। मूं सम्झो त मां लेट आहियां, पर तूं त मूंखां बि चढ़ियल आई। वाह सही वाह। आई एम सॉरी यार, मां बस 10 मिंटनि में अचां पई, मुंहिंजी अखि लॻी वई हुई। 10 मिंट? दुनिया जो सभिनी में वॾे में वॾो कूड़। दुनिया जी का बि छोकिरी 10 मिंटनि में तैयार नथी थी सघे। असांजे घर में न हिकिड़ी मंठार नुमा छोकिरी आहे जेकी तैयार थियण में पूरा 52 मिंट वठंदी आहे, पर आख़िर में तब पाउडर हणण रहिजी वेंदो अथसि, सम्झी? हाणे कॉल बंदि कर त मां तोॾे अचां न। मां तुंहिंजे घर जे ॿाहिरां बीठो आहियां, जेकॾहिं तूं 10 मिंट में ना आई न त मां हितां रफू चकर थी वेंदो साईं। यादि रखजांइ मोहतरमा। ओके ओके बाय। ओके हलो साईं, कयो हाणे इंतज़ार प्यार जो साईं मुंहिंजा। प्यार कयो अथव त लोड़णो पवंदो न बाबा। लोड़ पुट लोड़ लोड़। पुट मेरी मुंहिंजी इज़त खे ॾिस। हुन अभाॻीअ खे हिकु दफ़ो वरी पंहिंजो हुनखे हिकिड़ो दफ़ो हुनखे वरी घरवारी जो दर्जो ॾे। हे ॾिस मां बाहूं थो बता। चाचा साईं, मूं हिन वक़्त ताईं तव्हांखे ई त इज़त ॾिनी आहे, तव्हांजी इज़त रखी आहे, जॾहिं त पंहिंजी इज़त जो ढिंगर कंध में पाए घुमियो आहे। पुट हू भुलियल वरी वापसि आई आहे, हुनखे माफ़ कर। चाचा, वारीअ ते हारियल अटो मेड़बो न आहे। पुट पक जा अटो हारियो न आहे। चाचा, तव्हांजी अखियुनि में पीउ जी शफ़क़त जो पाणी आयल आहे। तव्हां इहो हारियल अटो कोन ॾिसी सघंदा। जीअं ॾुधल खीर थणे नाहे पवंदो, तीअं चौंट ओरांगींदड़ उहो वकार कॾहिं बि माणे न सघिबो आहे। हुन कॾहिं बि तुंहिंजे हक़ में ख़यानत नाहे कई। मां साथ ॾेई सघां थो। छोरीअ जे पेर में घुमरी आहे, बाक़ी वचो खीर आहे पुट, सचो खीर आहे। चाचा माफ़ कजांइ, खीर में कारो टिंडण पइजी वियो आहे, जंहिंखे मुंहिंजी दिलि ऐं ज़हन तस्लीम करे वरितो आहे। पुट तूं पढ़ियल लिखियल आहे, तूं इहो कीअं यकीन सां चई सघीं थो? चाचा, मूं जेको ॾिठो आहे उहो तव्हां कॾहिं बि कोन मञी सघंदा। सूमल हिन शहर में हूंदे बि रातिनि जूं रातियूं जहांगीर सां गॾु हूंदी हुई, ऐं हफ़्ते में को हिकु अधु ॾींहुं अची मूंखे इहो चई वेंदी हुई त सुभाणे मुंहिंजी कंहिं ॿिए मुल्क जी फ्लाइट आहे, ऐं मां खेसि हुनखे हिन शहर जे रोडनि ते घुमंदे ॾिसंदो हुयुसि।
ही कहिड़ो टाइम आहे जहांगीर कॉल करण जो? मां तोखे 1000 भेरा मना कयो आहे न त राति जो कॉल न कंदो कर। पोइ बि तूं मां छा कयां? मूंखे हिन वक़्तु तुंहिंजी ज़रूरत आहे। तूं हाणे जो हाणे हली अच। जहांगीर, मां हिन वक़्तु नथी अची सघां। तूं पाण ते कंट्रोल रख। सुभाणे खां पाण ॿई हिकु हफ़्तो गॾु आहियूं न? न मुंहिंजी जान, तोखे हाणे अचिणो पवंदो। हाणे जो मतिलबु बिल्कुलु हाणे, न त मां तोसां कॾहिं बि न मिलंदुसि। जहांगीर, तूं सम्झे छो नथो? मां 2 हफ़्तनि खां पोइ घर आई आहियां। हिकु ॿ ॾींहं रहण त ॾे घर में। जेकॾहिं मां ईअं हली ईंदमि त सैफ खे शक थी पवंदो। मूं चई छॾियो न त तूं हाणे जो हाणे ईंदी। मां तुंहिंजे घर जे ॿाहिरां गाॾी में इंतज़ारु कंदुसि ऐं तोखे अचिणो पवंदो। ॾाढो ज़िदी रहो आहे जहांगीर, तूं ॾाढो ज़िदी रहो आहे। ठीकु आहे, मां कोशिशि करे अचां थी, पर मूंखे थोरो वक़्तु ॾे। मां माहौल थोरो क्रिएट कयां त पोइ अचां थी। ठीक है, बस जल्दी करे वठ। ओ, तू कने जागे? छा थियो आहे सुमल? खैर त आहे न? हो यार, असल में इमरजेंसी थी पई आहे। असांजी हिकु कूलीग शदीद बीमार थी पई आहे, जंहिंजी जाइ ते संदसि मूंखे ड्यूटी ते चाइना वञिणो पवंदो। मूंखे जल्दी वञिणो आहे। असल में मां तव्हांखे जाॻाइण न पे चाहियो, पर तव्हां जागी वियो त हाणे मां वञां थी। सोमी, तूं 2 हफ़्तनि खां पोइ वापसि आई आहे। घट में घट पूरो हफ्तो तो ड्यूटी ना है कभी न। पोए इहो कीअं? सैफ, इहा मुंहिंजी मजबूरी आ, मुंहिंजी ड्यूटी आ। जेकॾहिं मूंखे मुंहिंजी ड्यूटी करणी आ त पोइ मूंखे करणो ई पवंदो इहो। तूं पंहिंजी एयरलाइन वारनि सां त ॻाल्हाए सघें थी? ॾिस सैफ, मां नथी ॻाल्हाए सघां। मां हिकु हफ़्ते खां पोइ मोटी ईंदसि। उन खां पोइ इन ॻाल्हि ते वेही आराम सां ॻाल्हाईंदासीं। फ़िलहाल त मां वञां। सोमी, तूं ड्यूटी ते ही थी वञी न? छा मक़सद आहे सैफ? मां ड्यूटीअ ते ही पई वञां। तोखे यकीन न आहे छा? न, मुंहिंजो इहो मक़सदु न आहे, पर तूं हिन घर खे घटि टाइम थी थे। सैफ, मां सम्झां थी, पर मां छा कयां? मां पाण मजबूर आहियां। मुंहिंजी नौकरी ही अहिड़ी आहे। मां प्रॉमिस थी कयां त ड्यूटीअ तां जीअं ई वापसि ईंदसि त पूरा 2 हफ़्ता तव्हां सां गॾु हूंदसि, बस। पर सुमल, सैफ, मूंखे देरि थी वई आहे। अञा मज़ीद देरि थी थींदी वञे। मूंखे पैकिंग बि करणी आहे। बाक़ी ॻाल्हियूं पोइ करे वठंदासीं। पाछन पोयां हला थो मां। सुमल मूंसां एॾो वॾो धोखो पई करे, ऐं मां आहियां जो अखियूं बूटे मथस एतबार कंदो रहियो आहियां। ही एतिरी किरियल हरकत कीअं थी करे सघे? चचा साईं, इहो सभु कुझु मुंहिंजी अखियुनि जे आॾो थींदो रहियो, ऐं मां सिर्फ़ु पंहिंजे प्यार ऐं इज़त जी ख़ातिर इहो सहंदो रहियुसि। अव्हांखे मां सभु कुझु नथो ॿुधाए सघां चाचा साईं, ऐं न ई कुझु अहिड़ो आहे ॿुधाइण लाइ जो हिकु पीउ खे ॿुधाए सघिजे। मां छा मञा, छा न मञा, मूंखे कुछ भी समझ में कोन तो अचे। इस बच्चा
तुंहिंजी दिलि वॾी आहे, तुंहिंजी सोच बि सगारी आहे, तो घणो सटो आहे हिकिड़ो दफ़ो वो निभागी हाणे उतां जी तड़जी अची मुंहिंजे घरि किरी आहे। चचा सूमल पंहिंजी क़िस्मत पाण लिखी आहे। हुन मूंखां तलाक घुरी, मूं हुनखे तलाक ॾेई छॾी। चचा साईं ही कागज़ हुनखे ॾिजो ऐं इहो चइजोसि त मूं संदसि हुकुम मनी वरितो आहे। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।